जी कैमरा के अस्सलाम वालेकुम नाज़रीन। इन वक्त असां मदीजी में मदरसा दार अरकम में मौजूद आहियूं। असां सां गॾु जमात इस्लामी सिंध जा नायब अमीर मौलाना हाफ़िज़ नसरुल्लाह अज़ीज़ साहब जिन मौजूद आहिनि। अचो त साईं जिन सां ॻाल्हि ॿोल कयूं। साईं महिरबानी करे अॼुकल्ह जेको ताज़ो हिन वक़्तु सिंध जी सूरत हाल आहे सियासी, उन में इहो नज़र अचे थो पियो त सिंध पूरी पीपल्स पार्टी जे हथ जरगमाल बणिजी वई आहे ऐं पूरा हितां जा जेके बि नंढा वॾा सियासतदान आहिनि तक़रीबन पीपल्स पार्टी सां गॾिजी विया आहिनि। हिन वक़्तु सिंध में माना मुज़ाहिमती किरदारु या मुतबादल हिकिड़ी तनज़ीम चऊं, तहरीक चऊं या अपोज़िशन नज़र नथी अचे। उन हवाले सां जेके मज़हबी जमायतूं आहिनि उन्हनि ते ख़ासि करे माण्हुनि जी होप आहे, उमेदु आहे त शायदि उहे मिली जुली करे कोई अहिड़े क़िस्म जो इतिहाद जोड़नि। अवां इन हवाले सां छा चवंदव? बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। पीपल्स पार्टी जा जेके 20 साल गुज़रिया आहिनि सिंध जे मथां हुक्मरानी जा, अमली तौर ते त पीपल्स पार्टी सिंध जे अंदरि कोई रोल प्ले न कयो आहे। अवाम जे अंदरि ग़ुरबत, मिसकीनी ऐं ख़ुसूसन ॿोॾ खां बाद में जेका सिंध जी तबाही ऐं बर्बादी रही आहे, उन में त पीपल्स पार्टी जे हिन हुक्मराननि दर्दनि में सूरनि में इज़ाफ़ो कयो आहे। इन खां वधीक पीपल्स पार्टी जो सिंध जे हवाले सां कोई रोल न आहे। मौजूदा जेका हिन वक़्तु सियासी सूरत हाल आहे, इहा ॻाल्हि त सम्झ खां मथे आहे त इन में सिंध जा जेके बि वॾेरा आहिनि, भोतार आहिनि, उहे यकीनन पीपल्स पार्टी में आहिनि ऐं कुझु ॿिया बि पखी पीपल्स पार्टी ॾे वञनि था। पर ज़मीन ते अवाम में पीपल्स पार्टी बिल्कुलु ख़तमु आहे। जेकॾहिं अवाम में हुजे हा त इन वॾेरनि जो सहारो पीपल्स पार्टी न वठे हा। वॾेरनि जो सहारो वठणु मतिलबु इहो ई आहे त हू अवाम में न आहे। अवाम में जेका हिन वक़्तु ग़ुरबत ऐं मिसकीनी आहे उहा पंहिंजी जाइ ते, पर हिन कुझु अरसे में जेका सिंध जे अंदरि बदअमनी आहे, बदअमनी त जीअण ई जंजाल करे छॾियो आहे। 2-2.5 सालनि जे मासूम जे ॿार खां वठी करे औरतुनि जे अगवा थियण ताईं ऐं अक़लियत बिरादरी जे मुखी जेको असां चवंदा आहियूं त उन्हनि जे चवण मुताबिक़ उहो उन्हनि जो सरदार आहे, उन्हनि जो मुखी अगवा थी वञे। ॾींहं ॾिहाड़े जो क्लाशन कोफ बरदार अची करे ॻोठनि जे ॻोठनि ते ईअं काह करनि था जीअं कंहिं ज़माने जे अंदरि ॿाहिरीं मुल्कनि मां को अरगून अचनि तरगून अचनि अची करे सिंध ते काह कंदा हुया। हिन वक़्तु इहे उन्हनि वॾेरनि जा वाठा, उन्हनि जा माण्हू जेके आहिनि ॻोठनि जे ॻोठनि ते काह करनि था ऐं माण्हू रड़ियूं करनि था। आहो ज़ारी लॻी पई आहे, पर किथे न पुलिस नज़र अचे थी, न सिंध हुकूमत नज़र अचे थी। त अहिड़ी सूरत हाल जे अंदरि मां नथो सम्झां त सिंध जो माण्हू पीपल्स पार्टी खे पंहिंजी दिलि सां को वोट ॾिए। सिंध जो माण्हू मुतबादिल जी तलाश में आहे ऐं मां सम्झां थो पोइ त सिंध जो मुतबादिल उहो ई माण्हू हूंदो जेको हिन ज़ालिमनि, फासिकनि, फाजरनि सां एंटी थी करे, मुक़ाबिलो थी करे मुहादो अटकाईंदो। कराची जे अंदरि जमात इस्लामी हिननि जो मुहादो अटकायो आहे, रस्ते रोक कई आहे ऐं हिन वक़्तु हू कराची जे अंदरि ईअं सम्झो त हिकु कसम पुरसी जी हालत जे अंदरि उनजो मेयर अचे थो पियो, लेकिन उहो इजलास करण जी उनजे अंदरि सलाहियत न आहे। अच्छा सर, सवाल इहो आहे त माना हिन वक़्तु जेका सिचुएशन आहे, जेका बि सूरत हाल आहे, त उनजो हिकिड़ो NDPP इतिहाद, चूंकि इलेक्शन क़रीब आहे, अगस्त में असेंबलियुनि जो टाइम पीरियड पूरो थिए थो, त को जमात इस्लामी जे हवाले सां या तव्हांजो ॿियनि मज़हबी धुरनि सां को हिन क़िस्म जो को राब्तो, को लाहे अमल, का पॉलिसी? सिंध जे अंदरि कंहिं नए इतिहाद जी ख़बर तॾहिं पवंदी जॾहिं सिंध हुकूमत टुटंदी, माण्हू आज़ादी जो साहु खणंदा। छो त हिन वक़्तु पुलिस ऐं इंतिज़ामिया इस्टेब्लिशमेंट जे ज़ोर जे बुनियाद ते केतिरनि माण्हुनि खे क़ैद कयूं वेठा आहिनि पाण वटि, लालचूं बि ॾियनि था पिया ऐं दबाव बि विधियूं वेठा आहिनि था। हीअ हुकूमत टुटे ऐं इनशाअल्लाह जल्दी ॾींहंनि में हाणे टुटण वारी आहे। उन खां बाद में हिकु नई सूरत हाल ज़रूरु पैदा थींदी। एंटी ग्रुप सिंध जे अंदरि ज़रूरु ठहंदो ऐं ठहण बि घुरिजे, पर ज़ाहिर ॻाल्हि आहे त जमात इस्लामी हिन सिंध जी अहम जमात आहे। अगरचे कराची जे अंदरि त इन अल्हम्दुलिल्लाह हिन वक़्तु नंबर 1 जमात आहे। बाक़ी सिंध जे अंदरि बि असांजी कोशिशि हूंदी त जेके बि NTPP कुवतूं आहिनि, NTPP ब्लाक आहे, उन्हनि सां गॾिजी करे जमात इस्लामी बि सीट एडजस्टमेंट करे इनशाअल्लाह पीपल्स पार्टी जे लाइ मैदान ख़ाली न छॾिबो, मुक़ाबिलो कबो ऐं इन ई सूरत हाल जे अंदरि असां सम्झूं था पिया त अवाम जो साथ उन्हनि सां ई रहंदो जेके माण्हू हिननि जे मदे मुक़ाबिल उथंदा ऐं हिमत ऐं हौसले सां बीहंदा। अच्छा, जेकॾहिं हिन वक़्तु इहो सोचिजे त इलेक्शन वेझी आहे, हिन वक़्तु ताईं को बि अञा ख़्याल ई न आहे
ऐं जॾहिं माना असेंबलियूं टुटनि उन खां पोइ ख़्यालु पैदा थिए वरी उन ख़्याल खे अमली जामू पहनाइजे ऐं उहो पोइ केतिरो देरि पाए इताद रहंदो आहे। बिरादर असां सम्झूं था पिया त हिन जी मुल्की मजमूई सूरत हाल त हिननि अहिड़ी रखी आहे त पहिरियों त इलेक्शन जे बारे में बि मशकूक माण्हुनि जे अंदरि हिकिड़ा तख़यलात आहिनि त इलेक्शन थींदी अलाए न थींदी, 90 ॾींहंनि जे अंदरि थींदी, 60 ॾींहंनि जे अंदरि थींदी, या इन आर्ज़ी निगरान सेटअप खे वधाए करे साल ताईं। छो त असां सम्झूं था पिया त PDM बि 100% नाकाम आहे, पीपल्स पार्टी बि कारकर्दगी लिहाज़ खां सिफ़र बीठी आहे थी, त इन सिफ़र कारकर्दगी वारे जा इहो सहारो बणिजनि था तो साल सवा विच में ॿियो को सेटअप अची वञे जीअं असांजा करतूत असांजा कम माण्हुनि खे विसरी वञनि, असां नए सिर मैदान में अचूं। न त अॻिली धुरियूं बि जेकॾहिं ॾिसो न त एतिरे क़दुरी त कमज़ोर आहिनि न जो हेतिरे अरसे हेतिरो चूंकि सिंध जो नुक़सानु थी वियो आहे, अवां ख़ुदि सम्झो था बि ऐं चओ था बि, ऐं पीपल्स पार्टी मुसलसल 15 साल खां बरसर इक़्तिदार आहे सिंध में, उन खां पोइ बि अवां उन जी का ख़ासि माना हिकमत अमली न ठाहे सघिया हो, त तव्हां कहिड़े तरीक़े सां दावा करे सघो था त असां पीपल्स पार्टी जो ट्रोड़ माना जेको आहे ठाहींदासीं या थींदासीं? असांजी दावा असांजो अवाम आहे, असांजी दावा असांजो मज़लूम आहे, असांजी दावा असांजी मजबूर आहे। अवाम हिकिड़ी वॾी ताक़त जो नालो आहे, केतिरनि ई वॾनि ताक़तवर धुरियुनि खे जॾहिं बि कंहिं शइ लेटायो आहे त उहो अवाम जी कुवत सां आहे। तंहिं करे असां पंहिंजी बयानीअ सां, असां पंहिंजे पैगाम सां, प्रोग्राम सां इनशाअल्लाह अदल इंसाफ़ जे निज़ाम जे क़ाइमु करण सां अवाम वटि वेंदासीं ऐं मुंहिंजो ख़्याल आहे त वरी कुवत सां मैदान में धुरियूं लहंदियूं जेके एंटी पीपल्स पार्टी हूंदियूं। अच्छा, उहे मतिलबु लहंदियूं न सर, मां सुवाल इहो थो पैदा थिए त ॾिसो न त हिन वक़्त ताईं का बि हिकमत अमली नाहे, हेॾो सारो सैलाब आहे, हेॾी सारी मज़बूत हिकिड़ी ताक़त आहे, भली जा असां चऊं त ज़ालिमनि जी कुवत ऐं ताक़त आहे, उन जे टकर खाइण जे लाइ का हिकमत अमली कोन्हे का हिन वक़्त ताईं। इन जे करे त बिरादर अज़ीज़ हिन वक़्तु जेके बि पार्टियूं आहिनि, चाहे वफ़ाक़ी हुजनि, मज़हबी हुजनि, सियासी हुजनि, उन्हनि कुवतुनि उन्हनि खे गॾाए सॾाए करे इक़्तिदार में अंदरि विहारे छॾियो आहे। जीअं ई हुकूमत टुटंदी हर को रस्तो पंहिंजो वठंदो ऐं उन जे नतीजे में इनशाअल्लाह हिकिड़ो एंटी पीपल्स पार्टी ऐं एंटी ज़ालिम जे ख़िलाफ़ु हिकिड़ो मज़लूम तबिको उथंदो ऐं इनशाअल्लाह जमात इस्लामी उन्हनि सां गॾु हूंदी। अच्छा, उन हवाले सां अव्हां जो छा ख़्यालु आहे? को प्रोपोज़ल आहे ख़्यालु ज़हन में त हीअं हुजणु घुरिजे, अहिड़े क़िस्म जो हिकिड़ो मॉडल हुजणु घुरिजे ऐं हिन क़िस्म जूं तनज़ीमूं उन में जुड़ी सघनि थियूं इताद में? बरादर मज़लूम हिकु वॾो तबिको आहे। असां सम्झूं था पिया त पार्टियूं जेके हुक्मरानी जे हिन पॉलिटिक्स में शरीक रहियूं आहिनि उहे इन सॼे गुनाह में शरीक आहिनि, महांगाई जे गुनाह में शरीक आहिनि, बदअमनी जे गुनाह में शरीक आहिनि, बेहयाई जे फैलाइण में शरीक आहिनि, सिनेमाउनि जे इफ़्तिताहनि में शरीक आहिनि, सूदी निज़ाम जे वधाइण में शरीक आहिनि, IMF जी नौकरी में शरीक आहिनि, अमेरिका जी ग़ुलामी में शरीक आहिनि, लेकिन अवाम इन्हनि जे गुनाहनि में शामिल न आहे। अवाम इन्हनि जे मदे मुक़ाबिल उथंदो ऐं इनशाअल्लाह अवाम त उथंदो सर, अवाम खे कंहिं प्लेटफॉर्म ते जमा करण जे लाइ बि त का क़यादत खपे न, त उन हवाले सां को प्लेटफॉर्म खपे न, उहो प्लेटफॉर्म जुड़ण जे हवाले सां या उन क़िस्म जे तनज़ीमी अॻुवाणनि खे मरबूत ऐं मुनज़म करण जे हवाले सां को अवां वटि मैकेनिज़म त नज़र अचे कोन थो। पर ठीकु आहे, इन फ्यूचर तव्हांजो पर्सनल छा ख़्यालु आहे त छा हुजणु घुरिजे, कीअं जुड़णु घुरिजे? मुंहिंजो ख़्यालु आहे त मुतबदिल त जमात इस्लामी आहे, हल सिर्फ़ु जमात इस्लामी आहे ऐं कराची जे अंदरि डिलीवर थी रही आहे ऐं इनशाअल्लाह अज़ीज़ अवाम जो एतमाद हाणे उन लुटेरनि ते न रहंदो, जमात इस्लामी ते रहंदो ऐं असां सम्झूं था पिया त जमात इस्लामी ते एतमाद करनि ऐं असां तमामु मज़लूम तबिकनि जी नुमाइंदगी कंदे इनशाअल्लाह अज़ीज़ उहा शइ मुआशिरे खे मुहैया कंदासीं जेका हिन 75-70 साल जे अंदरि हिन खे न मिली सघी आहे। इनशाअल्लाह जमात इस्लामी इन अवाम जी ताक़त सां ऐं अल्लाह उन जे रसूल जी मुहबत सां मैदान में निकिरंदी ऐं असां पूरे अवाम जे अंदरि इहा अपील रखूं था पिया, कोई हाणे तव्हांजो मुतबादिल न आहे, मुतबादिल जमात इस्लामी। माज़रत सां मतिलबु हाणे तव्हांजो ख़्यालु इहो ई आहे त जमात इस्लामी अकेले सिर अपोज़िशन जो किरदारु अदा कंदी, बाक़ी कंहिं तनज़ीमुनि सां मिली करे कोई बि प्लेटफॉर्म जुड़ण जा इत्तेहाद जुड़ण जे हवाले सां कोई बि तव्हांजो ख़्यालु न आहे? हीअ हुकूमत टुटंदी त पोइ थी सघे त नवां रस्ता ठही अचनि, लेकिन हिन हुकूमत जे हूंदे सूंदे हाली उहे यार बि मज़ा वठनि। उहो त सर माना आहे, उहो त हिकिड़ो इंतिज़ामी तौर ते ठीकु आहे, हिकिड़ी मजलिस शुरा जो इजलास थींदो, तनज़ीम जेको फ़ैसिलो करे। अवां पर्सनली पंहिंजे ज़हन जे हिसाब सां अवां पूरी सिंध में घुमो था त अवां जे ज़हन में हिकिड़ो खाको या प्रोपोज़ल ख़्यालु छा आहे? ज़ाती तौर ते त मुंहिंजी त का लाइफ ई न आहे, लाइफ त असांजी इज्तिमाही आहे। मज़लूम तबिकनि जी नुमाइंदगी जे लाइ जेके बि हिन ज़ालिम तबिकनि खां माण्हू टुटंदा, पोइ चाहे उहे तनज़ीमुनि जा माण्हू हुजनि या तनज़ीम हुजनि या जंहिं बि तनज़ीम जे अंदरि थोरो बि सिंध सां अहसासु आहे त सिंध मज़लूम आहे, सिंध जो माण्हू मज़लूम आहे,
त उहो उन ज़ालिमनि खां टुटे ऐं जमात इस्लामी उनखे वेलकम चवंदी, पोइ उन जे लाइ सीट एडजस्टमेंट जो रस्तो बि आहे ऐं इंशाअल्लाह अज़ीज़ मुतबादिल ॿिया बि तरीक़ा इलेक्शन जे ऐलान सां ई शुरू थी वेंदा। अच्छा, मज़हबी तंज़ीमुनि खे गॾाइण जे हवाले सां को आहे प्लान? मज़हबी तंज़ीमूं बि हिन वक़्तु JUI सिंध जी हिकु सुठी तंज़ीम आहे, वॾी तंज़ीम आहे, लेकिन उहा बि चूंकि इक़्तिदार जे हिन PDM जे हिसे जे अंदरि भाङे भाईवार आहे त यकीनन हिन वक़्तु उहो बि इक़्तिदार खे छॾण जे लाइ बि तयारु न आहे। इन सभिनी गुनाहनि खे ॾिसण जे बावजूदि बि उहा ख़ामोश नज़र अचे थी पई। असां सम्झूं था पिया त हिन इक़्तिदार जे निकिरण खां बाद में थी सघे थो JUI सिंध जे अंदरि को रोल प्ले करे, त इंशाअल्लाह असां वरी बि मज़हबी तौर ते दीनी क़ुवतुनि खे तरजीह ॾींदासीं, गॾिजी करे इंशाअल्लाह असां विढ़ंदासीं। वॾी महिरबानी साईं तव्हांजी, तव्हां पंहिंजो क़ीमती टाइम असांखे ॾिनो। इंशाअल्लाह उमेदु आहे त आइंदा बि पंहिंजो क़ीमती टाइम असांखे ॾींदा रहंदा। जज़ाकल्ला, अल्लाह ताईं तव्हां ख़ुशि रखे। तव्हांजे हिन मीडिया जे करे ज़रिए इंशाअल्लाह असांजो पैगाम सिर्फ़ु ज़िले शिकारपुर जे अंदरि न, पूरी सिंध जे अंदरि पहुचंदो ऐं इहो ई आवाज़, इहो ई पैगाम इंशाअल्लाह सिंध जे मज़लूमनि जे लाइ सहारो बणिबो। वॾी महिरबानी।